सालन जा ख्वाब पूरन थियण जो वक्त अची वियो आहे। कदन तव्हां जो सोरो कमाल जो माण्हू आहे। अहिड़ा माण्हू तमामु घटि पैदा थींदा आहिनि। अहिड़ा माण्हू क़िस्मत सां मिलंदा आहिनि जेके पंहिंजे रिश्तेदारनि जो ख्यालु रखंदा आहिनि। बैरिस्टर मूंखे बि इन्हीअ सिलसिले में तो सां जी फरमायो। बैरिस्टर साहब तव्हां या पंहिंजी छुड़वाग बदतमीज़ थी असांजे घाटे में छो आई हुई ऐं कीअं आई हुई? मां समझी न सघियुसि सेठ साहब। छा थियो आहे? तव्हां सभु मूंखे ईअं छो पिया ॾिसो? न त बाक़ी तोखे मां हार पारायां। चङो कमु कयो अथई न, सुठो कारनामो अंजाम ॾिनो आहे। ख़बर अथई छा कयो आहे तूं? मूंखे कहिड़ी ग़लती थी आहे? शहरियार वकील साहब खे ॿुधाए तन खां कहिड़ी ग़लती थी आहे। ये त इंतहाई घटिया इंसान निकितो। मां सम्झो त मूंसां हमदर्दी थो करे, पर हुन मूंखे इस्तेमालु करे मेवेशी तज़लील कई आहे। खैर यादि रख शहाब त मुंहिंजो नालो वसीम अथई। मौक़े मिलण ते मां तोखां प्लान ज़रूर वठंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।